अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व महबूबना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मकान आखर अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ क़ाल लुक़मानु लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाह व इज़ क़ाल लुक़मानु लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाह इन्नश्शिर्क लज़ुल्मुन अज़ीम सदक़ल्लाहुल अज़ीम वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ पढ़ो मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हज़रात उलमा किराम और हिन जामिया जा असातिज़ा किराम अल्लाह जे तरफ़ां असांजे लाइ पंहिंजे लाइ सआदत सम्झूं था त दीनी मजलिस में अचूं था असां चऊं था अल्लाह हिन नेक मजलिस जे सदके असांजी मग़फ़िरत कर जेको बि अचे ईअं इहा ई नियत हुजे अल्लाह मां हिन नेक मजलिस में आयो आहियां मां इन्हनि जे दर्जे जो त न आहियां पर हिन नेकनि जे सदके अल्लाह मुंहिंजी मग़फ़िरत कर अल्लाह ताला महिरबान आहे असांजो ड्राइवर हूंदो आहे पोइ जंहिं घर में वेंदा आहिनि ॿाराड़ी में चङे मुड़ुस जे घर पोइ जेका मानी पंहिंजे सुठे महिमान खे खाराईंदो आहे ड्राइवर हुन सां हूंदो आहे नौकर हुन सां हूंदो आहे मानी खाइण जे अंदरि त अल्लाह जे नेकनि जी मजलिस में जेको माण्हू ईंदो अल्लाह ताला हुनजी इज़त ॾींदो हुनखे ऐं हिनखे महरूम न कंदो किताबनि में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे त इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जो ज़मानो हो हिकिड़ो लोहर हो लोहर सम्झो था लोह कुटींदड़ लोहर लोहर हुए इन जो घर इमाम अहमद बिन हंबल जे घर जे भरिसां हुयो
ॾिसां तो इमाम साहब के आधी रात जो उथी तहज्जुद पढ़े तो ये लोहर भी उथी तहज्जुद पढ़ंदो नेक सुठो दुआ घुरंदो हो अल्लाह मुखे नेकन जी जमात में रख इनन सां मुखे उथार अल्लाह अहमद बिन हंबल सां जन्नत में जाए ॾिजाए लोहरा लोह कुटींदड़ा पर नियत है त मुखे अल्लाह ताला क़यामत में उन सां गॾु रखे मरी वियो मरी वञण खां बाद के ख्वाब में ॾिठो इमाम साहब दुनिया छॾे वियो हे बि हिकिड़े अल्लाह वारे ख्वाब में ॾिठो अरे ये लोहर इमाम अहमद बिन हंबल ॿई जन्नत में घुमन था गॾु घुमन था सुबह जो ॿुधाए पंहिंजे मुरीदन खे इन्हनि खे अरे हे फलाणो लोहर न हो उनखे मूं ख्वाब में ॾिठो इमाम अहमद बिन हंबल सां जन्नत में पियो घुमे हा साईं हा इन जी घरवारी खां पुछो हिन जा अमल कहिड़ा हुया जो इमाम अहमद बिन हंबल सां घुमे पियो पोइ हिन जी घरवारी खां पुछो तुंहिंजा मुड़ुस छा कंदो दीन हिन में कहिड़ो चई हा अबा तव्हां पुछो था मुंहिंजो मुड़ुस जंहिं महिल लोह कुटींदो हो हथोड़ो मथे कंदो हो जेकॾहिं हीअं पोइते ज़ोर सां खणंदा नी पोइते कंदो अल्लाह अकबर जो आवाज़ ॿुधंदो पोइते उछलाईंदो हिनखे सिधो मस्जिद हलियो वेंदो जे हिन पासे ॾियां अज़ान ॿुधी पोइ मस्जिद हलियो वेंदो हो ऐं तहज्जुद बि पढ़ंदो हो पोइ हिन जूं सूरतूं ख़तम थी वेंदियूं जेके यादि थियल हुयसि इमाम अहमद देर ताईं पढ़ंदो पोइ वही रोअंदो साईं मूंखे मालिक मूंखे त सूरतूं यादि न आहिनि ज़्यादा मां छा कयां पर अल्लाह मूंखे अहमद बिन हंबल सां गॾु उथारिजांइ त इहो हमेशह दुआ कंदो हो हिन नमूने हमेशह इहा दुआ हूंदी हुन दुरूद शरीफ जिसते वाला आली इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद ताने उन जी चई तमन्ना इहा हूंदी से मां जन्नत में इमाम अहमद बिन हंबल सां यकीन कयो इहा यकीन जी ॻाल्हि नेकन सां हूंदो इन नमूने मूंखे जेका ॻाल्हि अर्ज़ करणी आहे कुरान मजीद में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइन तउद्दू नेमतल्लाहि ला तुसूहा मुझे अल्लाह जो नेमतूं तहां गणींदव इंसान पाण ते गणे न सघंदव इन तउद्दू नेमतल्लाहि मुझे नेमतूं तहां जे गणींदव त हीअ नेमत अल्लाह ॾिनी आहे हीअ नेमत अल्लाह ॾिनी आहे हीअ नेमत अल्लाह ॾिनी आहे गणींदे गणे न सघंदव उन नेमतनि मां हिकिड़ी नेमत आहे औलाद औलाद हिकिड़ी नेमत अल्लाह जी नेमत पोइ अल्लाह ताला जेका नेमत ॾे माण्हू उन नेमत जो शुक्र करे हाणे घर में कणो कोन हो ईअं थियो जो ज़मीन मिली वियसि आबाद कयईं गुंदियूं भरियल आहिनि घर में अन्न रखियल आहे खाए थो मानी हाणे चए थो मालिक तुंहिंजो शुक्र आहे जो तूं मूंखे रोज़ी ॾिनी हलाल जी ॾिनई काफ़ी ॾिनई माण्हू इहो शुक्र करे ज़ुबान सां बि चवे मालिक तुंहिंजो शुक्र आहे ऐं अमल बि अहिड़ा हुजनि जो अल्लाह जे नेमत खे सम्झी हिन खाधो आहे निमाज़ जो टाइम थी वियो आहे अल्लाह इहो मां शुक्र अदा थो कयां निमाज़ ॾे वञे रोज़ो आहे रोज़ो रखे ऐं जिन कमनि जो अल्लाह चयो आहे करण जो उहे करे जिन खां मना कयो अल्लाह पाक उन खां पाण खे बचाए शुक्र इनखे चइबो आहे हे ठीकु आहे जॾहिं महिल मानी खाई उन खां बाद चवे थो शुक्र अलहमदुलिल्लाह इहो लफ़्ज़ बि सही आहे बाक़ी असुल जेको आहे नेमत खे नेमत सम्झे अल्लाह जे तरफ़ां सम्झे ऐं उनखे ख़र्च करे अल्लाह जे चवण जे मुताबिक़ अड़े चए फिलाणी बिरादरी वारा यार असांजा दुश्मन ठहनि नथा पौधा हाणे छा कयूं अड़े सबर कर इहे ॿारहं खणूं न ज़मीन जाए रखियल आहिनि न ॿारहं इहे जंहिं महिल खणंदासीं पोइ ॾिसंदासीं फिलाणे जे पुट खे इहो ठाहींदासीं पैसो अदा थिए न ॿारहं खणो फसल पंहिंजो खणो पोइ हिन जे फिलाणे जे पुट खे ॾिसंदासीं हीअं कंदासीं नेमत अल्लाह ॾिनी आहे मशवरो करे रहियो आहे हिकिड़े माण्हू जे मारण जे लाइ
ऐं कहिड़ा इहो पंहिंजो फसल खणंदुसि इन जा पैसा हथ में ईंदा पोइ फिलाणे खे मारींदासीं हाणे इहो शुक्र न आहे शुक्र न की शुक्र इहो अलाह जी नेमत ॾिनी आहे अदा हाणे ॿारहं खणो पोइ तबलीग वारा आया आहिनि पोइ इंशाअल्लाह हुननि सां निकिरंदासीं अदा जमीयत वारा चवनि था साईं गुलाम अल्लाह वारा चवनि था अदा वेंदासीं मार्च ते इस्लामाबाद इहो 12 खणो इहे पैसा न पोइ इंशाअल्लाह हेॾे वेंदासीं इहो शुक्र आहे ऐं अल्लाह जो एहसान सम्झी नेक कमनि जी नियत करे असां वरी उबता कम कंदा आहियूं उन नेमतनि मां हिकिड़ी नेमत आहे औलाद औलाद नेमत आहे हाणे नेमत जो शुक्र करणो न अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे हाणे इन औलाद खे पंहिंजो जेको औलाद अथसि इन खे संभाले इन खे दीनदार बणाए हे पीर जी ज़िम्मेदारी आहे माउ जी ज़िम्मेदारी आहे दुआ घुरे माण्हू हे अल्लाह मूंखे औलाद ॾे अल्लाह मूंखे पुटु ॾे नेक साले ॾे इहे दुआऊं घुरे रब्बे हबली मिल्लतुका वलियन यरिसुनी व यरिसु आल याकूब अंबिया अलैहिस्सलाम दुआ घुरनि था ज़करिया अलैहिस्सलाम दुआ थो घुरे अल्लाह से मूंखे पुटु ॾे जो असांजो इल्मी वारिस बणिजी पवे ऐं असांजो जेको आहे सो वारिस उहो थिए दुआऊं घुरे जेमहिल ॿार ॼाओ अल्लाह ताला ॾिनुसि पोइ छोकिरो आहे या छोकिरी आहे छोकिरो आहे या न्याणी आहे उन में मोह ख़राब न करे अबा छा थियो चए पुट जाओ थियो माशाअल्लाह अड़े मुबारकबादी हुजे वधाए पैसा वठो तक़सीम कयो अड़े तोखे छोकिरी पैदा थी अड़े खंड में पई या काॾों असांजी गिचीअ में पई अॻे बि 2 आहिनि 3 आहिनि उन्हनि खां पाता आहियूं हाणे हीअ बि आई हाणे इहा नासिक ईअं न कर छो त जेकॾहिं न्याणियूं अथसि हिन जूं न्याणियूं आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि इनके 3 न्याणियूं हुजनि अल्लाहुन व अदबहुन उन्हनि खे दीनी इल्म बि सेखारे व अदबहुन उन्हनि खे अदब सेखारे त पोइ क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे भरिसां हीअं बीहंदो हे आङुरियूं न बा हिन जे विच में 3 आङुर न आहे न बा इहो पीउ जेके पंहिंजे 3 न्याणियुनि खे घटि ताई जे नज़र सां हुन न ॾिठो आहे पुटनि सां बराबरि हुननि जी नज़र हुन जी रही आहे क़यामत जे ॾींहुं मूंसां गॾु बीहंदो औलाद पैदा थिए पोइ छोकिरो हुजे या छोकिरी पहिरियों कमु असांखे कहिड़ो करिणो आहे पैदा थियो हुनजे कन में बांग चए सॼे कन में बांग खॿे कन में तकबीर माना पहिरियों हिन कन में आवाज़ कंहिंजो पवे अल्लाहु अकबर जो त अल्लाह सभिनी खां वॾो आहे अल्लाह जी इबादत जी ॻाल्हि थिए हिन कन में पैदा कंदड़ कन जो अल्लाह आहे उज़वा हुनखे अल्लाह जा ॾिनल आहिनि इहे गाननि ॿुधण जे लाइ न आहिनि इहे जेके आहिनि पेर हथ अल्लाह ॾिना अथसि इहे झुमर हणण जे लाइ न आहिनि अल्लाह जे फर्मा बरदारी जा आहिनि पोइ सॼे कन में अज़ान खॿे में तकबीर ईअं कंदा आहियो न तव्हां ठीकु आहे माण्हू ईअं करे पोइ को नेक माण्हू हुजे मर्द हुजे या औरत हुन पाड़े में नेक हुजे अल्लाह वारो आहे हाणे साईं वारा आहिनि क़रीब हिते को मदरसे में नेक अल्लाह वारो आहे पोइ उनखे चवे था तूं हिन मुंहिंजे ॿार जे लाइ हिकु इनखे नरम करे इनखे उर्दू में घुटी चवंदा आहिनि सिंधी में छा चवंदा आहिनि अरे न ॿार खे जो ॾींदा आहिनि अरबी में तहदीक चवंदा आहिनि उर्दू में चवंदा आहिनि घुटी हुनखे पहिरियों जो ॿार खे पीआरींदा आहिनि खीर हुन में कंहिं नेक जो चवाड़ियल को छा हुजे खजूर हुजे या का मिठी शइ हुजे पोइ उनखे चटाइनि हुनखे खाराइनि जीअं पहिरीं ग़िज़ा हुनखे हुनजे ग़िज़ा में लुआब ऐं इहो कंहिं नेक बंदे जो पवे इनखे ताकि हुनजो अॻिते सही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो हुकुम ॾिनो हाणे वरी जे हलंदे 7 ॾींहं थी वियसि अॻ में नालो रखियो ठीकु जे अॻ में न रखियो 7 ॾींहं नालो बि रखंसि ऐं हुनजे लाइ बकरी हिकु छोकिरी जे लाइ ऐं 2 बकरियूं छोकिरे जे लाइ जे एतिरो माल हुन वटि न आहे जॾहिं थिएसि इनखे अरबी में अक़ीक़ो चवंदा आहिनि
उन जे लाइ अकीको जेको आहे इहो कनि ॿार जे लाइ नालो बि सुठो रखनि हुनजो। ऐं असां वटि पोइ नाला बि अलाए कहिड़ा नाला बि रखंदा आहिनि फिल्मी माण्हुनि जा, छोकिरनि जा नाला फिल्मी औरतुनि जा उहे नाला। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अहब्बुल अस्माइ इलल्लाहि अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान बाद अस्माइल अंबिया। अल्लाह वटि नालनि में सब खां बहितर नाला अब्दुल्लाह ऐं अब्दुर्रहमान आहिनि, नबियनि जे नालनि खां बाद इस्माइल इब्राहिम। इहे नाला रखे इन्हनि सां छा पोइ इहे नाले जो बि असरु हूंदो आहे त नालो सुठो हूंदो त उहो सुठो रहंदो। अरे नालो रखंदा आहिनि असांजा पिरोही किरड़ रखंदा आहिनि नालो किरड़। अरे पुछी छो चए साईं किरड़ अहिड़ो वण आहे कौड़ो आहे, पोइ इनखे जानवर एतिरो न खाईंदा आहिनि, नज़र न लॻंदी मुंहिंजे पुट खे किरड़ नालो रखंदोसांसि न, नज़र न लॻंदी हिन। अरे अलाए कारणूं पंहिंजा ठाहिया ऐं वरी छा कनि हे बघेड़ आहे न बघेड़ इन जो पितो वो रखियल अथनि कुराड़ियुनि वटि। कुराड़ियूं हूंदियूं आहिनि माशाअल्लाह, अल्लाह मग़फ़िरत करे हुननि जी, अल्लाह हिदायत ॾे। पोइ चई हिन मां ज़रो हुनजे सुतीअ में, सुती चवंदा आहियो तव्हां ॿार खे पीआरींदा आहिनि, सुती हूंदी आहे न पारी, इन जे सुतीअ में छा हुजे बघेड़ जे पिते जो टुकड़ो। माई छो ईअं हुजे चए पुट मुंहिंजो पोइ बहादुर थींदो, यानी बघेड़ थींदो, माण्हुनि खे खाईंदो। हाणे इहे पंहिंजे जिहादत जूं ॻाल्हियूं आहिनि। इन में छा आहे इहे न कंहिं अल्लाह वारे जो उनजी मानी उन खाधल क़तल आया का शइ उनखे ॾियनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे अबू तलहा रज़ी अल्लाह तआला अन्हु, उनजो पुटु आहे अबू उमैर, नंढड़ो हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जे घर वेंदा हुआ, उन वटि बुलबुल हुयो, पखी न आहे बुलबुल, उन सां खेॾंदो। पोइ आलिम लिखंदा आहिनि नंढे ॿार खे जेकॾहिं पखी खे तकलीफ़ नथो ॾिए अहिड़ो को पखी हुनखे ॾियनि त जाइज़ आहे। जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू उमैर वटि ॾिठो ऐं मना न कयईं। ऐं जेकॾहिं हुनखे तकलीफ़ था ॾियनि मारिनि था, पेर में रसी इहा ॿधल अथसि कुझु, पेर में अंदरि पखी हले वेहे त सट ॾिनईसि, हुनजो पेर भॼी पियो, अहिड़ा न ॿार सही ॿार। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते आया, चयो इहो ग़मगीन हुयो, या अबा उमैर माफ़ालन ग़ैर, अदा तुंहिंजो बुलबुल किथे आहे, छो परेशानी? वरी हीअं न जो ज़्यादा मुंहुं ख़राबु थिए। या अबा उमैर माफ़ालन ग़ैर, घर वारनि ॿुधायो साईं इहो हुनजो बुलबुल मरी वियो आहे, हिन परेशानी में आहे, ग़म में। कुझु वक़्त खां बाद इहो बीमार थी पियो। अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु, उनजी घरवारी आहे उम्मे सुलैम रज़ी अल्लाह तआला अन्हा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े औरतुनि खे विहारे उन्हनि खां वाइदो वरितईं, हे औरतूं तव्हां जेके वेठियूं हो इहो सभई वाइदो कयो अल्लाह सां, पंहिंजे मुअल जे मथां रोंदव न ऐं इन्हनि जे मथां बैन न कंदव जो तव्हां रोई ऐं पारा कढंदव, ईअं न कंदव। इन्हनि वाइदो कयो इंशाअल्लाह ईअं न कंदासीं, अल्लाह जे तरफ़ां सम्झंदासीं, इन्हनि जे लाइ घणो रुअंदासीं कोन। हाणे बि मसइलो ईअं आहे त कंहिंजो ॿारु वञे अखियुनि मां ॻोड़ा अचनि, इहो गैर इख़्तियारी आहे, गैर इख़्तियारी आहे, रोए थो गैर इख़्तियारी आहे। बाक़ी मुंहं में चंबा हणणु ऐं मिटी मथे ते विझणु, अॾे मुंहिंजो मुंहुं कारो थी वियो, अड़े मूंखे अॾे ज़ुल्म थियो मूंसां, मुंहिंजो पुटु हले वियो, मुंहिंजे मथां ख़ुदा कर कयो, इहे लफ़्ज़ वॾा ख़तरनाक अथव। छो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, पुटु हिन जो न आहे, अल्लाह जो ॾिनल आहे। अल्लाह पंहिंजी अमानत जेसिताईं छॾे ठीकु, वठे उहो मर्ज़ी वारो आहे। पोइ इन जे लाइ एतिरे क़दुरु शिकायत करणु, अल्लाह मूंसां ज़ुल्म कयो, अल्लाह मूंसां ईअं कयो, इहे लफ़्ज़ न हुजनि। कोड़ा आया अखियुनि मां रोए थो, शरीयत मना नथी करे। हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो पुटु अथनि इब्राहिम वफ़ात करे, अखियुनि मां ॻोड़ा शुरू थी विया, अखियुनि मां हिकु साहबी हितो तो रखे, या रसूलल्लाह अंत, साईं तव्हां त चवंदा आहियो न रोए माण्हू पंहिंजे हुन ते, या फुलान या फलाणा साहबी जो नालो वठी, ही त मुंहिंजे इख़्तियार में न आहे,
हिन में अल्लाह ताला गिरफ्त नथो करे मगर जेको माण्हू जेको पिटे ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावल जाहिलियत जंहिं शइ खां मां मना थो कयां रोअण खां मन शक्कल जुयूब कपड़ा फाड़े हाय मुंहिंजो ॿार मरी वियो आहे कपड़ा फाड़े मथो वार पटे ज़रबल खुदूद पाण खे पाण चंबा हणे औरतूं हणंदियूं आहिनि मर्द बि हणंदा आहिनि कर थियो आहे मूंसां अल्लाह मूंसां इहो ज़ुल्म कयो फिलाण मां इन खां मना कंदो आहियां चंबा पाण खे न हणो ग़लति अल्फाज़ न चओ कपड़ा पंहिंजा न फाड़ियो फरमायो मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावल जाहिलियत फलैस मिन्ना को जेको माण्हू ईअं करे पंहिंजा वार पटे चंबा हणे पाण खे जाहिलियत जूं ॻाल्हियूं करे पोइ मुंहिंजो उम्मती पाण खे न चवे हिन में वॾो एहतियात सदमो हूंदो आहे पर इहे हदीसूं माण्हू यादि रखे जॾहिं बि नफ़्स जे मथां अहिड़ो ज़ोर अचे अल्लाह फलाणे जलसे जे अंदरि मौलाना तदारुल क़ुरान जेको आहे सादिया शबीराबाद में जलसो थियो आलिम आया उते इहो मसइलो बयानु कयूं दादा ईअं न रोइजे पिटिजे न अखियुनि मां ॻोड़ आया उनजे माउ ते बि मयार न आहे पीउ ते बि मयार न आहे हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन औरतुनि खां वाइदो वरितो त मां पंहिंजे पिटींदव न पंहिंजे मौल जे मथां वफ़ात शुदा जे मथां चंबा न हणंदव पाण खे उन्हनि मां हिकिड़ी माई इहा हुई सुलैम रज़ी अल्लाह ताला आतिया रज़ी अल्लाह अन्हु रिवायत करे थी बुखारी शरीफ जी हदीस आहे त उहा थी चवे वो जिन माण्हुनि जिन और जेके औरतूं मज़बूत रहियूं हवा इन्हनि मां हिकिड़ी अथव सुलैम रज़ी अल्लाह ताला जिन कीअं चई उनजो पुटु गुज़ारे वियो उनजो मुड़ुसु कोन हो अबू तला घर में कोन हो ॿाहिरि हाणे इहो ॿारु गुज़ारे वियो उनजे मथां कपिड़ो विझी पासे ते रखी मुड़ुसु ॿाहिरि मां आयो चई छा हाल आहे ॿार जो छोकिरे जो छा हाल आहे चई बिल्कुलु आराम अथसि हाणे मां एतिरी ज़रूरत जो चवे थी त बिल्कुलु आराम अथसि हुन चयो आराम पुट खे सुम्ही पियो आहे राति जो हुनखे मानी बि खाराई राति गॾु सुता सुबुह जो गुस्ल कयूं गुस्ल खां बाद थी चवेसि अबू तलह हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां पंहिंजे मुड़ुस खे थी चवे हुन सुले हा छा आहे चई तो वटि कंहिंजी अमानत हुजे मां पंहिंजी अमानत वापसि वठे पोइ तूं छा इन जे लाइ पिटींदे और कंदे शोर कंदे या न चई छो पंहिंजी अमानत जेको खणी वञे छा आहे हुन में चई मज़बूत हुई न हिन ॻाल्हि में चई हा चई तुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे राति मूं तोखे ॿुधायो न त परेशान न कयां तोखे छोकी सुबुह जो गुस्ल ऐं दफ़न जो हुयो तूं देरि सां आएं न अच्छा तरक़्तनी हत्ता तलत्तफ़्तु तरीक़ो आहे जो मां सुबुह जो गुस्ल कयूं ऐं तोसां गॾु थियोसीं गुस्ल कयूं मुंहिंजे मोर पुट जो तो मूंखे ॿुधायो न आहे हाणे तुंहिंजी शिकायत वञी मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वियो अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु चई या रसूलल्लाह हे सुलैम जी ही हालत आहे त मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे मूंखे न ॿुधाई सुबुह जो मूं गुस्ल कयो आहे तॾहिं थी चवे कंहिंजी अमानत हुजे पंहिंजी अमानत वठे पोइ तूं छा कंदे त मूंखे चई तुंहिंजो पुटु अमानत हुयो अल्लाह जे तरफ़ां तोखे ॾिनल हुयो हाणे साईं मूंसां इहा ज़्यादती कई अथसि पाण फरमायो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुलैम खे न चइजांइ कुझु हुनखे न चइजांइ लअल्लाह यरज़ुकुकुम मुमकिन आहे त अल्लाह ताला तव्हांखे हिन गॾु थियण खां अल्लाह ताला तव्हांखे पुटु ॾिए ऐं हमल